नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ के बिरशा खबर ॾिनाऊं त बिरशा में उॾेरो लाल लॻ यूसी शेर मोहम्मद डोरिया जे ॻोठु हमज़ो खान मजदाणी में हिकु ई घर जे 3 भातियुनि खे मुबैना एड्स हुअण जो इंकशाफ थियो आहे, जंहिं में 25 सालनि जो अरबाब अली मजदाणो, सिंदस ज़ाल 22 सालनि जी मसबात हाजियाणी ऐं सिंदस 4 सालनि जो मासूम पुटु अब्दुल गफ़ार शामिल आहिनि। इन मौक़े ते अरबाब अली मजदाणो साफ़िन खे ॿुधायो त केतिरनि ई सालनि खां बीमारी में मुब्तला हुयुसि। असांखे जॾहिं ख़बर पई तॾहिं असां सिविल इस्पताल हैदराबाद इलाज लाइ वियासीं त इन्हनि शक ज़ाहिर कयो, जंहिंखां पोइ इन्हनि असांखे कराची जे सिविल इस्पताल में टेस्टनि लाइ मोकिलियो, जिथे कराची जे डॉक्टरनि 2 महीना अॻु एड्स हुअण जी तस्दीक कई। हिननि चयो त असां ग़रीब मिस्किन आहियूं, घर जो हर विकिणी बीमारी में ख़र्च करे छॾियो आहे। हिननि चयो त असां ज़िंदगी ऐं मौत जी बेवाई में वेठा आहियूं। हिन वक़्त ताईं असां वटि सिहत खाते ऐं चूंडियल नुमाइंदे समेत को बि वरी न आयो आहे। हिननि चयो त असां वज़ीर आला सिंध, सिहत जे सूबाई वज़ीर ऐं ॿियनि आला अमलदारनि खां मुतालबो कयूं था त असांखे सरकारी ख़र्च ते इलाज कराए सिंध ज़िंदगियूं बचाई वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।